कंबर में जमीयत उलमा इस्लाम सिंध जे जनरल सेक्रेटरी अलामा राशिद महमूद सुमरो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध जे समूरनि ज़िलनि जो तंज़ीमी दौरो करे रहिया आहियूं, जंहिंजो मक़सदु अमुन अमान जे हवाले सां किरदारु अदा करणु आहे। हिन चयो त JUI तरफ़ां ईंदड़ साल 19, 20, 21 मार्च 2027 में सखर में अमुन आलम इज्तिमा मुनक़िद कयो वेंदो, जेको मुल्क जे तारीख़ जो वॾे में वॾो इज्तिमा हूंदो, जंहिं में तक़रीबन 50 लख खां वधीक माण्हू शरीक थींदा, जंहिं में अफ्रीका खां अमेरिका ताईं अमुन लाइ जाखोड़ींदड़नि खे दावत ॾिनी वेंदी। अमुन अमान लाइ जाखोड़ींदड़ सहाफ़ी, वकील, हर मुख़्तलिफ़ फ़िक्र जे माण्हुनि सां गॾु मस्जिद नबवी ऐं मस्जिद अक़सा जा पेशमाम बि शिरकत कंदा। हिन चयो त JUI कालाबाग डैम, नवनि कैनालनि, कारूंझर जबल, मेरिट ते रोज़गार न मिलणु, किरोना, सैलाब या नियाणियुनि जी अज़मत ऐं नाफू मुंहुं समेत सिंध जे हर उभरंदड़ मसइलनि ते 2 दफ़ा अमुन मार्च कयो, जिरगा कराया। अमुन अमान जी बहाली ऐं करप्ट ऐं नाअहल हुक्मराननि खां अवाम खे छुटकारो ॾियाराइण ताईं जमीयत उलमा इस्लाम जी तहरीक जारी रहंदी। उन मौक़े ते JUI सिंध जो अमीर मौलाना अब्दुल क़यूम हालेजवी, हाफ़िज़ मोहम्मद उज़ैर जागीरानी ऐं ॿिया पार्टी अॻवान साणनि गॾु हुआ। कैमरामैन आदिल अली सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, कोशिश डिजिटल कंबर।